अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ ॾिसी रहियो AK सिंध न्यूज़। तव्हां कल्ह ई ख़बर शामिल कंदासीं। नवाबशाह मां डिप्टी कमिश्नर आमिर पांवर जी कोशिशनि सां क़ाइमु थियल ज़ेबटेक जे ज़ेर निगरानी टेंट सिटी में 60 मुस्तहिक़ ख़ानदाननि में राशन बैग तक़सीम कया विया ऐं टेंट सिटी जे रहायशनि लाइ केबिन बाथरूम ठाहे ॾियण लाइ पिणु यकीन ॾियारी आहे। जल्द खां जल्द तैयार कया वेंदा। उन खां अलावा बख़्तार भुट्टो तरफ़ां गिफ्ट थियल जूता बि नंढनि ॿारनि में तक़सीम कया विया। प्रिंसिपल ज़ेबटेक ग़ुलाम अब्बास मल्लाह ऐं डिप्टी कमिश्नर आमिर पांवर वधीक चयो आहे त असां हिन मुश्किल वक़्त में बरसाति मुतासिरनि सां गॾु आहियूं ऐं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सभिनी मुतासिरनि जो भरपूर ख़्यालु करे रही आहे। जॾहिं त राशन तक़सीम करण वारे अमल ते बरसाति मुतासिरीन ख़ुशी महसूस कई आहे। नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर आमिर पांवर जी कोशिशनि सां क़ाइमु थियल ज़ेबटेक जे ज़ेर निगरानी टेंट सिटी में 60 मुस्तहिक़ ख़ानदाननि में राशन बैग तक़सीम कया विया ऐं टेंट सिटी जे रहायशनि लाइ पिणु केबिन बाथरूम ठाहे ॾियण लाइ पिणु यकीन ॾियारी आहे ऐं जल्द खां जल्द तैयार कया वेंदा।